टनोलिया जे मकामी हाल में मौजूद आहियूं जिते सो पाकिस्तान पीपल्स पार्टी के सूबाई वज़ीर शर्जील नाम मेमन तरफां टंडोलिया की आवाम लाइ पीपल्स बस सर्विस जो आगाज़ किया है, उन इफ्तिताह थी रहियो है। उन मौके ते टंडोलिया जो मकामी MNA ज़ुल्फ़कार सत्तार बचाणी, MP इमदाद खान पिताफ़ी ऐं उन खां अलावा चेयरमैन टाउन कमेटी ज़िला काउंसिल चेयरमैन मीर सोहेल तालपुर ऐं ॿियनि तरफ़ां हिते तकरीब में शिरकत कई वई है। उन मौके ते वॾी अंग में कारकुन ऐं शहरी मौजूद आहिनि। कुछ टंडोलिया जी मुख़्तलिफ़ समाजी शख़्सियतूं पिणु इन तकरीब में मौजूद आहिनि। हैदराबाद इंशाल्लाह ताला उन खां पोइ वरी कोशिश कंदासीं। ऐं शुक्रगुज़ार आहियां चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जो, चीफ साहब जो, MP साहब जो, पाकिस्तान पीपल्स पार्टी लीडरशिप जो, शर्जील अहमद साहब उनकी मेहरबानी है जेके भी साईं लोकल क़यादत आहे उन्हनि खे बि मुबारकूं हुजनि ऐं अवाम टंडोलिया जी अवाम खे मुबारकूं हुजनि। इहो फर्स्ट स्टेप आहे। असां कोशिशि कंदासीं त ॿियनि रूटनि ते बि बस इंशाल्लाह आज जी सर्विस जो इफ्तिताह है। ही चेयरमैन साहब की गिफ्ट है पाकिस्तान पीपल्स पार्टी के अवाम लाइ। हिन में अवाम के बड़ो फायदो थींदो, गरीब माण्हुनि खे बड़ो फायदो थींदो। यार जे माण्हुनि खे हिकिड़ो बहितरीन रिलीफ है। समझा तो सिर्फ शहरियुनि जे लाइ न बल्कि भर पासे जे माण्हुनि जे लाइ भी हिकिड़ो सुठो रिलीफ है। इंशाल्लाह इन शइ खे पाकिस्तान पीपल्स पार्टी अञा भी अॻिते वधाईंदी। जे पर सर्विस हिकिड़ी जेका मेगा प्रोजेक्ट आहे न सिर्फ़ टंडोलिया में, ये मुख़्तलिफ़ शहरनि में कराची, हैदराबाद, सखर में हली चुकी है। इन सां हिकिड़ो तमामु घणो सुठो बेनिफिट मिलंदो आवाम खे। जो असांजी पार्टी जी क़यादत जेको वाइदो कयो टंडोलिया कचहरी जी, उहो जेके असांजे हुते माण्हुनि डिमांड कई त हिकिड़े असांजे हिते टोटल बस सर्विस शुरू कई। अलहमदुलिल्लाह उन वाइदे जो वफ़ा जुड़े असां पूरी पार्टी जा शुक्रगुज़ार आहियूं। सर्विस जेका आहे सो इनखे वधायो वेंदो ऐं मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जिते अञा ताईं इन्हनि सर्विस जो आगाज़ न कयो आहे उते बि इहे बसूं फ़राहम कयूं वेंदियूं। उन खां अलावा हिननि जो इहो बि चवणु हो त फ़िलहाल ई बसूं सिर्फ़ु हैदराबाद खां टंडोलिया ताईं ईंदियूं। उन खां अलावा जेके बि आस पास जा ज़िला आहिनि ऐं जेके शहर आहिनि उते बि इहा सर्विस जेका आहे उहा शुरू कई वेंदी।